और जेको धर्मांतरण तिरमाल थी रहियो आहे, जेको हिन समय वरी उहो समाज में फैलिजी रहियो आहे, त असांजा नौजवान पीढ़ी तॾहिं बची सघंदी, उनखे जानकारी हूंदी कि बाबा भॻवान जन झूलेलाल जनम वरितो ई छो हुयो। किशोर स्वर्ण इसरानी सिंधी नॉलेज जे पारां अॼु हिकु विशेष कवरेज तव्हांजे साम्हूं प्रस्तुत आहे। अॼु मथुरा में आयल आहिनि, वृंदावन में असांजे लखनऊ खां साईं मोहनलाल जी ऐं अहमदाबाद मां आयल आहिनि साईं जगदीश लाल जी। त असां लाइ अली सुहिणो अवसर मिलियो आहे, हिननि जो आशीर्वाद मिलियो आहे। त ॿ शब्द सिंधी समाज लाइ छा था चवनि महाराज? ॾाढी ख़ुशी थी असांखे वृंदावन अची करे और इहो ख़बर पई कि 500 घर सिंधियुनि जा वृंदावन में रहनि था और तव्हां में पाण में ॾाढो एको आहे, हिकु ई पंचायत आहे, तव्हां प्रेम सां मिली करे हलो था। हाणे असांजी बि इहा ई वेनिती आहे कि सिंधी समाज जे उथान लाइ असां कोशिशि कयूं, पंहिंजे ॿारनि खे बचपन खां ई सिंधी जे प्रति, पंहिंजे सिंधी संतनि जे प्रति उन्हनि खे जानकारी ॾींदा रहूं, तॾहिं उन्हनि खे ख़बर पवंदी। न त पाण हेॾे हिंदुस्ताननि जे वेठ में वेठा आहियूं, उहो उन में रंगजी वेंदा। पर असांखे पहिरियों असां पंहिंजे झूलेलाल भॻवान लाइ, जंहिं असांजे सिंधियुनि लाइ जनम वरितो, असांजा इष्ट देव, असांजा भॻवान, जंहिं हिकु वॾे मृग जे अत्याचार जे करे हुननि असां लाइ जनम वरितो और जेको धर्मांतरण तिरमाल थी रहियो आहे, जेको हिन समय वरी उहो समाज में फैलिजी रहियो आहे, त असांजा नौजवान पीढ़ी तॾहिं बची सघंदी, उनखे जानकारी हूंदी कि बाबा भॻवान जन झूलेलाल जनम वरितो ई छो हुयो। त अॼु जेको हिन समय धर्मांतरण थी रहियो आहे, उन खां ॿार बची रहंदा। पर असां वॾा ई उन्हनि खे झूलेलाल भॻवान जी हिस्ट्री न ॿुधाईंदासीं, सिर्फ़ु एतिरो ॿुधाईंदासीं कि उहो झूलेलाल भॻवानु आहे, इष्ट आहे। बाबा छो आहे, उहो अवतार वरितो छो? असां कहिड़ी पूॼा कईसीं, कहिड़ी तपस्या असां सिंधियुनि कईसीं, 40 ॾींहं असां कीअं वेठासीं, कहिड़ा विर्त नियम पालन करे एॾी कठिन तपस्या कईसीं, उन खां पोइ असांजो अवतार वठी करे झूलेलाल भॻवानु आयो आहे। त असांजी सिंधियत पोइ बची सघंदी आहे। इन जी ज़रूरत आहे, बसि तव्हां पाण में एकता प्रेम बणाए रखो, इहा ई असांजी वेनिती आहे सॼी संगत खे। जय झूलेलाल, जय सखीलाल। आयोलाल चयो सभी झूलेलाल। असांजे विच में आयल आहिनि उत्तर प्रदेश सिंधी अकादमी जा पूर्व उपाध्यक्ष श्री नानक चंद लखमानी जी। हिननि खां बि ॿ शब्द ॿुधूं था। आयोलाल सभई चओ झूलेलाल। बोल सकी शहंशाह बाबा Kedaru